शहीद जुल्फकार के कातिलों को गिरफ्तार करो। शहीद जुल्फकार समेत के कातिलों को गिरफ्तार करो। ये मेरा मारी ये दहशतगर्दी। कुछ ॾींहं अॻु गिज़िरी थाणे जे हद में शम्स इस्लाम वकील पारां क़तल कयल थरी नौजवान ज़ुल्फ़कार समेजो जे वारसनि पारां कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ जंहिं ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरे दौरान सूबाई वज़ीर तइलीम सरदार शाह पिण शिरकत कई, संदसि वारसनि सां मुलाक़ात करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई ऐं संदसि क़तल थियल ज़ुल्फ़कार समेजो खे इंसाफ़ ॾियारण लाइ यकीन कराईंदे चयो त गाड़ियों के मजदूर है के रक्षो हलाए तो के टैक्सी हलाए तो उन जो गाड़ियों के मोटरसाइकिल उन जी सबन जा असा हियर पूरा मन पेरी में असा पूरा मन होया असा का भी नसा में हक ला उन असा वट इन जे करे मानू को अचे ओ जो से होने खबर हां वो आओ उनसे गालाया तो एफआईआर निकालते खपे असा जोर है बिल्कुल ताजा करे सीएम साहब गाल थी है सीएम साहब आईजी साहब गालायो है उनके चीज बाबा पहले जमानत रद्द करायो उनमें सपोर्ट करे पुलिस वकील अरेस्ट है उन अरेस्ट ना बिल्कुल अरेस्ट कोई केस क्लियर का हर स्टैंड वठदा सी जे न हेते पांच हेते वेई रहा सी छोड़ा केदो बड़ी ताकत करो जो अरेस्ट न थे शाह साहब हिनन जे जो एफआईआर वारो मामलो है हिनन जे खिलाफ वो ता उनके सेटल करायो बाकी वो लीगली तो ता चई चुका ना वो गलायो तो वो करायो वठदा सी बाकी असल हुन जी गिरफ्तारी जो मसलो है हिन एफआईआर को असा फांसी गिरफ्तार करण वो फांसी को हुन के गिरफ्तार करण खपे गिरफ्तार थियण खपे बिल्कुल इन ते असा जोर बधी चयो है मुजी धारे जे साहब गाल थी है तारीख बात करो है पीर मोहम्मद शाह साहब गाल तो सैतन ने नाना आयो है हां असा के पीर मोहम्मद शाह 24 कलाक जो टाइम दिनो जी 24 कलाक में गिरफ्तार कयानो बाबा जमानत ते विचार कोन कर सकदो पुट हां ठीक है फिर जमानत जे हुंदिल थियल हुंदी जमानत रद्द थींदी त गिरफ्तार थींदो न एतिरी समझणी गाल जमानत तुम बेद कराया रात जन छापा किते आना ना त गिरफ्तार वो उन्हनि गफलत कई है उन्हनि के चयो भी सो छापा आणो तो छापा कोन आया न न वो उन्हनि गफलत कई है बिल्कुल पुलिस वारन उन बाल उन्हनि जी बुआ साहब सुवारो माण्हू हूंदो मिली भगत कई तन असा रात जो भी अमीर अली शेख साहब वठ वकील रहियो कातिल जेतिरो बि बाला छो न हुजे पर कानून सभ जे लाइ हिकु जहिड़ो आहे। जंहिं दौरान सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्रमुन रहियो आहे कॾहिं बि कंहिं बि दहशतगर्दीअ में कंहिं बि ॾोह में कंहिं क्राइम में थर जो खितो रहियो ई न आहे ऐं उते जा माण्हू पंहिंजो गुज़रान कनि था दुकाननि जी अॻे लपेट में आयल आहिनि ऐं हिते मज़ूरी सांघी अचनि था इन क़िस्म जी जेके हिते शहर जा जेके वकील या बार सर या जेका दहशतगर्दी कनि था उनजी असीं मुकमिल तौर ते निंदा कयूं था ऐं कानून खां मावरा क़िस्म जी का बि शइ जेका आहे उहा क़बूल न कई वेंदी ऐं इन सिलसिले में पुलिस सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे असां लड़काणे ट्रेन मार्च ते हुआसीं जी वापसि आयासीं अमीर शेख सां ॻाल्हि थी आईजी साहब ॻाल्हि थी सीएम साहब खे चयोसीं सीएम साहब पुलिस खे चयो आहे ऐं हिननि चयो आहे त असां टीम ठाही आहे बेल रिजेक्ट कराईंदासीं ऐं गिरफ़्तार त फिल फोर थियणु खपे आहे उनखे एतिरो टाइम छो ॾिनो वियो असांजो सुवाल इहो आहे त उनखे एतिरो स्पेस छो ॾिनो वियो हिकिड़ो ॾींहुं पूरो हुयो उनखे गिरफ़्तार न कयो वियो आहे ऐं उहो वक़्तु प्रस्थान संसू कंदो ऐं मीडिया ते बयानु ॾींदो हली केॾो बि खणी हुजे बास असीं असांजे पंहिंजे असांजे इलाइक़े न फ़क़ति ॻोठ पर हिकिड़े सिंधी माण्हूअ जे क़तल जी ॻाल्हि आहे इरशाद अंजाणी जो अञा कलोनीकल थियो आहे वाक़ियो मथां हीउ वाक़ियो थियो आहे असां इन कंहिं क़ीमत ते क़बूल न कंदासीं ऐं पीपुल्स पार्टी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट बिलावल साहब सभु इन ॻाल्हि ते असां जेको आहे सो स्टैंड वठी बीहंदासीं सर हर ॻाल्हि ते जेको आहे हुकूमत गवर्नमेंट जेका उहा माण्हुनि खे ढिला आसरा ॾिए थी पर उनजी गिरफ़्तारी थियण जे बावजूदि बि उनखे इंसाफ़ नथो मिले इन जी छा वजह आहे? न ईअं कोन्हे दादा इहो यादि रहीम साहब जो त गिरफ़्तारी थी जेको मर्डर थियो आहे ऐं सीएम साहब त उन ॾींहुं बरमला बि सिंध असेंबलीअ में बि इहो बयानु ॾिनो हो पर हाणे जिते किथे पुलिस जूं कोताहियूं आहिनि पुलिस फोर्स करे थी हाणे कलोनीकल जे टीचर्स जो थियो असां मुज़म्मत कई हुनजी बिलावल साहब मुंहिंजी मुज़म्मत कई त जेके उस्तादनि खे ॾंडा हयूं हुते इहा जेका पुलिस गर्दी आहे इन क़िस्म जी जेको ॾुआरियुनि खे केॾो बासर हुजे ॾुआरी आहे उनखे हर क़ीमत ते अरेस्ट थियणु खपे ऐं आउं हुकूमत में हूंदे हुकूमती वज़ीर हूंदे बि असांजे पंहिंजा माण्हू आहिनि हुते धरणो हणी असां वेही रहंदासीं पुलिस असांखे यकीन दयानी कराई आहे असीं ॾिसूं था ज़मानत रद्द थिए माण्हू गिरफ़्तार थिए माण्हू गिरफ़्तार न थियो त असीं सभ जा सभु माण्हू पर कहिड़ियुनि पार्टियुनि सां तालुक़ु रखंदड़ हुजूं पर इन मामले ते सभु मुतफ़िक़ आहियूं रज़ाक रामू बीठो आहे असांजो ज्ञानचंद सेंटर साहब आहे कासिम सूबरो एमपी साहब बीठो आहे ॿिया हिते जेके बि मज़दूर कमु करण वारा माण्हू सोशल एक्टिविस्ट सभु मौजूदु आहिनि ऐं इन करे हर क़ीमत ते इहो थियणु खपे असां इहो बर्दाश्त न करे सघंदासीं। बागी सागर पवार वॉइस ऑफ सिंध न्यूज़ लंदन कराची।